अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगूरी तव्हां जे साम्हूं मूं तिलावत कई आहे, इन कुरानी आयत जे अंदर अल्लाह पंहिंजे दोस्तन जो शान बयान फरमायो आहे। रब तो फरमाए था अला खबरदार इन्न औलिया अल्लाह, बिला शक के अल्लाह जा दोस्त ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां को खौफ न आहे, वला हुम यहज़नून, ऐं न उहे ॾुखारा थींदा। अला खबरदार ए गाफिलो, ए बेखबरो, जनखे अल्लाह जे दोस्तन जे मान ऐं मर्तबे, मकाम ऐं शान जो पतो नाहे, अल्लाह उन्हनि बेखबरन के खबरदार तो करे। अल्लाह सुभान अल्लाह। सुजाग वेठा अल्लाह। आदम डंगरे जे गोठ में आयो आहियां, लेके कब्रिस्तान में आयो आहियां, को चुप जो रोज़ो रखी वेठा आहियो। न ॻाल्हाइण जो को रोज़ो रखी आया आहियो। अल्लाह ज़बान ॾिनी आहे त केॾी महिल त को सुभान अल्लाह चओ। बेखबरन के, नादानन के अल्लाह आगाह तो करे त अल्लाह खबरदार इन औलिया अल्लाह, बेशक अल्लाह जा दोस्त। तव्हां दोस्त रखंदा आहियो, तव्हां दोस्त बणाईंदा आहियो, तव्हां यारी रखंदा आहियो, तव्हां दोस्त इंसान इंसान सां यारी रखंदो, पर जिन्स जिन्स सां ॻोल्हे ॻोल्हे यारी रखंदो। कबूतर कबूतर सां उॾामंदो, कांग कांग सां उॾामंदो, मुल्लो मुल्ले सां ठहंदो, मवाली मवाली सां ठहंदो, फकीर फकीर सां ठहंदो। सिंधी में चवंदा आहिनि चंडरो चंडरे खे सौगो ते सौगो ते। दोस्ती तव्हां बि रखंदा आहियो,
यार बणाईंदा आहियो पर यारी हर कंहिं सां कोन रखंदा आहियो सुभान अल्लाह हेॾो हेॾो इज्तिमा आहे हिते तव्हांजो सभु यार कोन हूंदा को यार हूंदो सुभान अल्लाह तांजो ॻोठ मिट माइट बिरादर ओड़ो पाड़ो खोड़ पर यारी कैसा सुभान अल्लाह हां यार हां यारी जो दोस्ती जो बुनियाद अथव ॿ शयूं सुभान अल्लाह कहिड़ियूं शयूं ॿ शयूं अल विलायत असलुल कुर्बत वल महब्बत सुभान अल्लाह दोस्ती जो बुनियाद ॿ शयूं आहिनि जंहिंसां यारी रखबी आहे यारी ॿिनि शयुनि मां मालूम थींदी आहे हिकिड़ो जंहिंसां यारी रखबी उन सां मोहबत रखबी सुभान अल्लाह मोहबत न हुजे त यारी छा जी सुभान अल्लाह अल्लाह यारी जो मुंड आहे मोहबत सुभान अल्लाह समझो सुभान अल्लाह ऐं ॿियो यारी जो उसूल आहे कुर्बत यानी वेझड़ाइप सुभान अल्लाह जंहिंसां यारी रखबी आहे न चवंदो थी परे न थी मूंसां वेझो हुजे मूंसां गॾु हुजे पल परे न कयां यार खे धार न कयां सुभान अल्लाह यारी ॿिनि शयुनि जो मजमूओ आहे हिकिड़ो मोहब्बत ॿियो कुर्बत सुभान अल्लाह हाणे यारी बि रखे हिकिड़ो वेठो आहे टंडोल यार ॿियो टंडो बानो सुभान अल्लाह इहा यारी कहिड़ी आहे सुभान अल्लाह यार हुजे ऐं उन सां मोहब्बत न हुजे त इहा यारी कहिड़ी आहे यार जो नालो ॿुधो त दिलि धड़कंदी आहे सुभान अल्लाह मालूम थींदो त हिन सां मुंहिंजी को अंदर जो को पेच पातल आहे अंदर जी का तार जुड़ियल आहे जंहिंजो नालो ॿुधे जंहिंजी तारीफ़ ॿुधे वणंदी उन सां मोहब्बत हूंदी दिलि चाहींदी त इन सां गॾु हुजां पाण परे न कयां इहे ॿ शयूं हुयूं यारी जो बुनियाद सुभान अल्लाह ऐं दोस्ती जो ज़िद आहे दुश्मनी दोस्ती जो ज़िद जीअं रोशनी जो ज़िद रोशनी जो ज़िद ऊंदाही तीअं दोस्ती जो ज़िद दुश्मनी बि ॿिनि शयुनि जो मजमूओ हूंदी आहे जंहिंसां दुश्मनी हूंदी हिकिड़ो उन सां हूंदो बुग़्ज़ दुश्मन जैसा दुश्मनी रखंदो मोहब्बत न थींदी उन सां हूंदो बुग़्ज़ ऐं ॿियो उन खां थींदो परे हटंदो परे बाबा इन परे परे हट परे सुभान अल्लाह दुश्मन सां वेझो थींदो ना सही आहे दुश्मन बि सॾे वरी वेझो थिए त इहो दुश्मन ई न इहो आहे मुनाफ़िक़ सॾे दुश्मन वरी ठाकुर बि पाएसि इहो दुश्मन न आहे दुश्मनी जो बुनियाद आहे परे थियणु हटी वञणु बाबा तुंहिंजे छन्ने में केरु ईंदो मोहब्बत वारो ईंदो जंहिंसां मोहब्बत हूंदी जंहिंसां दोस्ती हूंदी दुश्मन तुंहिंजे तॾे ते ईंदो ना सही ऐं जे अचे बि खणी त अॼुकल्ह त देरि कोन्हे रुॻा गुड़ चोर हां यार हां दुश्मन मुंहिंजे अंगण ते कीअं ईंदो दुश्मनी जो बुनियाद आहे बुग़्ज़ ऐं दूरी परे हटी वञणु ऐं दोस्ती जो बुनियाद आहे मोहब्बत ऐं वेझड़ो सुभान अल्लाह तव्हां सम्झो त दोस्ती कीअं थींदी आहे सुभान अल्लाह दोस्ती जो मफ़हूम छा आहे सम्झो था बस ॿ टे ॼणनि सम्झो आहे हथ हथ मथे घणो ॼण सम्झो अलाह मदीनो ॾेखारींदो डंगड़नि में मां नंढोस मूंखे ॾाढी मसल थी त डंगड़नि में ईंदो तूं मूं तव्हांखे पढ़ायूं जूना कीअं बाबा साईं जन खां वठी डंगड़नि सां मुंहिंजी पुराणी मोहबत आहे सुभान अल्लाह प्यारा दोस्तो त जॾहिं इंसान सां दोस्ती रखंदो आहे त उन सां पहिरीं ॻाल्हि थींदी मोहबत पोइ थींदी वेझड़ाइप सुभान अल्लाह
ऐं जॾहिं अल्लाह कंहिंसां दोस्ती रखंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं दोस्ती हूंदी अथव बिट्टो ताल्लुक पीणो ताल्लुक ॿिन्ही पासनि जो ताल्लुक जेकॾहिं मां चवां त हाशिम मुंहिंजो यार आहे हाशिम खे ख़बर न पहुचार हाशिम ॼाणे न सुञाणे मां चवां हाशिम मुंहिंजो यार आहे यारी थींदी यारी हूंदी आहे बिट्टो ताल्लुक ॿिन्ही पासनि जो महबत त ॿिन्ही पासनि जो जे वेझड़ाए पात ॿिन्ही पासनि जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जे दुश्मनी थींदी आहे त ॿिन्ही पासनि जो हिकिड़ो दुश्मनी रखे ॿियो दुश्मनी न रखे त इहा बि दुश्मनी न आहे दुश्मनी जो बुनियाद ॿ शयूं आहिनि परे थियण बुग़्ज़ रखण मुंहिंजा दोस्तो दोस्ती दुश्मनी बिट्टो ताल्लुक हूंदो आहे ॿिन्ही पासनि जो जॾहिं अल्लाह कंहिंखे दोस्त बणाईंदो आहे सुभान अल्लाह ॾिसो न अल्लाह क़ुरान में फरमाए त अला ख़बरदार इन्ना औलिया अल्लाह तव्हां बि दोस्त रखंदा आहियो पर ख़बरदार थियो अल्लाह जा बि दोस्त अथव ऐं औलिया जमा आहे वली जो वली हिकिड़ो औलिया माना खणा सुभान अल्लाह अल्लाह जी यारी अल्लाह जी दोस्ती के हिकिड़े सां न खणा ई रब जा दोस्त खोड़ रब जा दोस्त रुगे सिंध ॾिसंदे न सॼी वलीअ सां भरी भरी को ज़िलो वांदो नाहे को तालको वांदो नाहे जंहिंमें अल्लाह जा वली न हुजनि सुभान अल्लाह किथे भिट धणी बादशाह किथे कलंदर लाल शहबाज किथे अब्दुल्ला शाह गाजी किथे अब्दुल्ला शाह असहाबी तुझे पाड़े में सम्मन सरकार वो मिठा किथे लवारी वारो सोनो वलियन जो ताजदार किथे हालन वारो मखदूम किथे रोज़े धणी रहबर पर तुझे पाड़े में मुझो मातली वारो लवारी शरीफ जो वञ नोराई शरीफ जो वञ भरचुटी शरीफ जो वञ तोखे वलियन जूं कतारूं नज़र ईंदियूं वलियन जूं कतारूं रब तो फरमाए त अला इन औलिया अल्लाह खबरदार अल्लाह जा बि दोस्त अथव ऐं जन सां दोस्ती रखबी आहे जन सां यारी रखबी आहे ज़ात न पुछबी आहे सूरत न पुछबी आहे क़ौम कबीलो न पुछबो आहे यारी रखबी आहे त मोहब्बत लगी वई यारी यारी न पुछंदी आहे त हे सैयदा हे मलाणो आहे हे मुहाणो आहे हे कोरी आहे हे मोची आहे हे दंगड़ो आहे यारी न पुछंदी यारी लगी वई का लगी सुभान अल्लाह हक सुभान समझो या न समझो या कुल्ला माण्हुनि जे ज़हननि में अदा हीअ ज़ात हुजे ही कबीलो पोइ वली थींदो न भिटाई सोणो सैयदा पर मुर्शिद वरतई कोरी सुभान अल्लाह इनायत शहीद शाह इनायत शहीद पियो चवेसि कानो ॾिनईसि भिटाई खे लेणो ॾिनई त कोरी मोची जन जा पीर कीअं लंघाईंदा सीर ओखीअ में शाह इनायत चवे सुभान अल्लाह के चयो शाह इनायत त कोरी मोची जन जा पीर कीअं लंघाईंदा सीर ओखीअ में शाह इनायत चवे त भिटाई फरमाइस त शाह इनायत ईअं नाहे जे तो कीअं चई त राणे वटां रात नो नियापो आयो लतीफ़ू लतीफ़ चए डाक्टर वटां दात कोन पुछे तो ज़ात जेके आया से अगी
सुभान अल्लाह कौन पूछे तो ज़ात सुभान अल्लाह सुभान अल्लाह फिटाई तो नहीं फिटाई है सुभान अल्लाह ये ना है जो सजी दुनिया में के पजो मुर्शिद अंग्रेज काफरन शाह जे रिसाले जो अंग्रेजी में तर्जुमो कयो अंग्रेज दानिश्वर डॉक्टर प्रोफेसर दा चवन दा वाह फिटाई असा जो मुर्शिद सुभान अल्लाह शायद के चीज भूलियल वही चीज कोरी मोची सैयद पीर न तो थी सके कोरी मोची फैज न तो रही सके ओ शायद भूलियल वही जेके कौन पूछे तो साथ जेके आया से अकेली सुभान अल्लाह जैसा अल्लाह मोहब्बत रखदो वो वलिया सुभान अल्लाह जेके अल्लाह अपने बेछड़ो कंदो वो वलिया सुभान अल्लाह ऐसे ही ना मिला जो पुण्यात केड़ू चाहिए ना बस घड़ियों केड़ियों मोहब्बत हिकड़ी मोहब्बत यार मां समझा दो ताजे गाल पलव में पवे थी सुभान अल्लाह किसान तकरीर बुद्धि दे तो कुछ ना कुछ पहाड़ में थी सुभान अल्लाह ये ना ओ पियो पियो छोरी के नसीहत करे परण जी कोई वने नसीहत में कर दे पुट मुर्स जो ख्याल कजे सस सोरे जो ख्याल कजे छोरी वरी गाटो हेट कई वेठी कला को खन नसीहत कई से चई पुट बच्चा गाल मुजी समझई गाटो मथे करे जी बाबा हिन डर में 100 माकोड़ी गई हाणे पी वेठो नसीहत करे छोरी वेठी माकोड़ी बने लंगड़ाई है तो कोन कबोन गाल मुझ भी तो गौर फिक्र सा मुझ भी समझ भी पंजे हिए में हंडा भी संभाल भी पलव में पति कति सुभान अल्लाह दोस्ती जो बुनियाद में शयूं निकड़ो मोहब्बत पियो कुर्ब मोहब्बत पियो वेझड़ा पर मुझा दोस्तों जैसा अल्लाह दोस्ती रखंदो आ अल्लाह उन्ने सा मोहब्बत रखंदो आ ऐं ओ पानो वरी अल्लाह सा सुभान अल्लाह खुदाई बेटी आ ना हेडो होडो पानो भी मोहब्बत रखंदो अल्लाह सा ऐं अल्लाह वरी मोहब्बत रखंदो इने बाने पानो अल्लाह जे करीब थी दो अल्लाह वरी पानी जे करीब सुभान अल्लाह हदीस बुधाया हदीस सुभान अल्लाह साईं की हदीस बुधांदो हदीस कुदसिया सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस मदीने वाले साईं फरमाया अल्लाह तो फरमाया यतकर्रबु इलैया अब्दी बिन नवाफिल जेको मुंजो बानो नफल पढ़ंदो घना नफल पढ़ंदो घणी इबादत कंदो मुझे करीब थींदो सुभान अल्लाह वेझो थींदो जीअं जीअं इबादत कंदो तीअं तीअं मुझे वेझो थींदो जीअं बानो मूडे वेझो थींदो तीअं मां रब वरी उन्हे जे वेझो सुभान अल्लाह बानो मूडे हिकड़ी छाड़ की वेझो थींदो मां हथ वेझो थींदो बानो मूडे विख भरे ईंदो मां उन दे ट्रोड़ भरे ईंदो बानो हिकड़ो पेरो मूंखे सॾींदो अल्लाह मां 70 भेरा चवंदो जी चवाए जी चवाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह वेझड़ा पर पानो अल्लाह जे वेझो थींदो अल्लाह वरी दोस्ती जी शुरुआत इतों थी सुभान अल्लाह ऐं वरी बी हदीस बुधाया ही हदीस जेका हाणे बुधाया तो या सुनन अबू दाऊद में हदीस जो किताब सुनन अबू दाऊद घणा बेटा इन नुक्ता चीनी ऐ बुटोन न जेला कुरान हदीस का बाहर माल न सुभान अल्लाह शक थई एतराज थई मूसा च गाला पर पुट न जो पढ़ कंदो वत मूसा कुरान घुमाए मोह सुभान अल्लाह आ यार हक सोना हक इतराजा इनकार या दिल में तो साला तो मूसा गाल है इतराज न कर खट्टर पंजो द हारे पर रोड़े पड़े जो न पान सुधरियो न देखे सुधरण दींदो सुभान अल्लाह समझो था ना गाल के ही हदीस हाने तो बुधाया है सुनन अबू दाऊद में मदीने वाले साईं फरमायो इन्नल्लाह इज़ा अहब्बा अब्दन दा जिब्रील सुभान सुभान अल्लाह
जॾहिं अल्लाह के पाने सां मोहब्बत रखंदो आहे छा कंदो आहे इज़ा अहब्ब अब्दन जॾहिं अल्लाह मोहब्बत रखंदो आहे पंहिंजे पाने सां सुभान अल्लाह दोस्ती जो बुनियाद छा आहे मोहब्बत दोस्ती जो बुनियाद छा आहे अहब्ब अब्दन अल्लाह मोहब्बत रखंदो आहे यानी दोस्ती जी शुरूआत रब जे सुभान अल्लाह जॾहिं अल्लाह पंहिंजे बाने सां मोहब्बत रखंदो आहे न पोइ जिब्रील खे सॾु कंदो ओ जिब्रील हेॾे आ जिब्रील चवंदो हाज़िर आहियां रब जलील मां हाज़िर आहियां सुभान अल्लाह रब फरमाईंदो ओ जिब्रील फलाणे ॻोठ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह फलाणी गली में फलाणे घर में बानो रहे तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौला रहे तो सुञाणस तो मौला सुभान अल्लाह रब फरमाइंदो जिब्रील इने बाने मूसा मोहब्बत रखिया मू रब इने बाने सा मोहब्बत रखिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ जिब्रील जैसा मू मोहब्बत रखिया तू भी उन्हें सा मोहब्बत रखो अल्लाह जो आर्डर थे जिब्रील मोहब्बत न रखे सुभान अल्लाह छाता जाओ रखे नहीं ओ जिब्रील जे तो मालिक हुक्म अखन थे जैसा तो मोहब्बत रखिया इने सामू जिब्रील जी भी मोहब्बत आए रब फरमाइंदो से जिब्रील हाणे वञो सत्सनी आसमानन में मुझो पड़ो फिराए मुझे पारा ऐलान कर सत्सनी आसमानन जे मलाइकन के चो त फलाणो बानो फलाणे जो पुट फलाणी सास फलाणी कौम फलाणो कबीलो फलाणे शहर में रहण वारो इने सामू रब मोहब्बत रखिया जिब्रील मोहब्बत रखिया ए आसमान वारो अवां पे इने सा मोहब्बत रखो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों सत्सनी आसमानन में मलाइक पान में गॾबा मिलंदा त ॻाल्हि कंदा फलाणो बल्ला जो वली थियो आहे फलाणो बल्ला जो दोस्त सुभान अल्लाह हाणे इहो गानो वेठो ज़मीन ते आ वेठो तकड़े ते आ पर सत्सनी आसमानन जे मलाइकन जे मजलिसुन में मलाइकन जे कचहरियुन में इने बाने जी तारीफ़ वाखाण तज़किरा मोहब्बत पैदा थी वेंदी आहे जिब्रील जो ऐलान रब जो हुक्म सत्सनी आसमानन में इने बाने जी तारीफ़ शुरू थी वेंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट विलायत का मामूली गाल त कोने न वली थियण का मामूली शइ त कान्हे न रब तो जिब्रील जे ज़रिए ऐलान करे सत्सनी आसमानन ते सुभान अल्लाह पुट तव्हां बजरा पाण में मिलंदो ॻाल्हि कंदो को वाक़ियो थी पवे को वाक़ियो को साॼो थी पवे पाण में मिलंदो ॿ चार ॼणा आदम नंगड़े ॻोठ में या मातली में या डंदे में मिलंदो ॻाल्हि ॿोल कंदो ही वाक़ियो थियो आहे फलाणो मातली में हीअं थियो आहे डंडे में हीअं थियो आहे साईं मुंहिंजा हैदराबाद में ॻाल्हियूं कंदा आहियो इहो जंहिंसां रब दोस्ती रखी आहे मलाइकनि जे कचहरियुन में इन जा तज़किरा थी वेंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत पीराने पीर दस्तगीर सुभान अल्लाह मुझे परदाद वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया में हजारे लखे पीर पर परदाद वारो पीरन जो पीर सुभान अल्लाह जने नौजवान मस दाढ़ी लथिया बगदाद में आयो बगदाद वलियन जो मरकज हुयो वडियूं वडियूं दरगाहूं वडियूं वडियूं खानकाहूं हुयूं पुराना
बुजुर्ग वजन जमारन वारा बुजुर्ग वली बगदाद सजो भरियल हुयो पर जेडी मल सुनो अब्दुल कादिर बगदाद में आयो त बगदाद जे गली गली खिटी खिटी घर घर में बगदाद वारे दीवा खान सुभान अल्लाह को साईं जे चेहरे दीवा खान करे को साईं जे मिठे आवाज दीवा खान करे को साईं जे सूरत जी को सीरत जी गाल करे बगदाद जो को घर न बचो का ओताक न बची का बाजार न बची जिते अब्दुल कादिर जिलानी दीवा खान न हुजे सुभान अल्लाह बगदाद में हिकड़ो बुजुर्ग रहंदो हो हजरत अली हैती रहमतुल्लाह अलैह हिकड़े मुरीद चे चयुस सुभान अल्लाह साईं ताके जिंदगी गुजरी बगदाद में मुर्शिद आयो पर एकड़ो नौजवान आयो बगदाद जे शहर में एकड़ो नौजवान आयो अब्दुल कादिर नालो तस हर ज़बान ते उन जी वाखाड़ा हर बात में उन जी तारीफ त बुजुर्ग अली हैती रहमतुल्लाह अलैह फरमायो पुत्र तू तरुगे बगदाद जे शहर जी गाल छो करी रब मुखे थी तनिया सत्सनी आसमानन पे मलाइकन में अब्दुल कादिर जी वाखाड़ अरे पीर अल्लाह सुभान अल्लाह ओ मिठा हाने इयो वली बैठो जमीन ते आ पर उन जी वाखाड़ आसमानन में आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील ऐलान करे मोटी दो मालिक रब करीम तुझो हुक्म मन्यम सतनी आसमानन में ऐलान करे आयो है रब फरमाइंदो हाने इहा महबत रुके आसमानन में न पर इहा ज़मीनुन में बिलाहिबी सुम्मा यूज़ा लहुल कुबूली अलल अर्द आसमानन वारी महबत मलाइकन वारी महबत ज़मीन ते लहंदिया मानू महबत रखदा वण महबत रखदा जिन्न महबत रखदा जानवर महबत रखदा पखी महबत रखदा चौपाया महबत रखदा समुद्रन जूं मच्छू इने वली सां महबत रखदियो सुभान हजरत अबू राफे तो जबे जंग में आयो जंग में एकड़ो दुर्वेश पोती खिंडायूं वण जे हेठो नमाज बीठो पड़ी छा पियो करे नमाज पियो पड़ी हेॾो बकरियुन ढूंढो थड़ो उनखे बखड़ पे चाहे का बकरी अॻिते पहुचे थे तो बखड़ भराए अचे धण में शामिल सुभान अल्लाह अजीब गाल बगड़ जो कर मां बकरियुन के फाड़ न खाइण हे बगड़ वरी चौकीदारी धनार पुटवा कर सुभान अल्लाह वेही रहियो और सलाम वराई नमाज का फारग थियो हजरत अबू राफिया जस अस्सलाम वालेकुम मुसलमान सा मिल बुआ छा कबो अस्सलाम वालेकुम तो वो सलाम वराई नमाज का फारग थी तो वालेकुम अस्सलाम या अबू राफिया सुभान अल्लाह ये तोखे की खबर पई तो मुझे नालो अबू राफिया सुभान अल्लाह हां तो जिंदगी में पेरो तो बैठो जी हां ओ अबू राफिया जेको रब के सुजान दुआ ओ जग के सुजान दुआ सुभान अल्लाह जे रब तो के मुरे मोकलियो उने रब तो जो तारुफ मुके अगे ही कराए छयो सुभान अल्लाह बड़ा देत खबर ए तुम्हारे बकरियुन के रिढुन के वरी पकड़ना चारन सुभान अल्लाह हेड़ो ते माजरा सा किथे न ॾिठी सी जी हां जे दिए का वठी मु पंजे रब सा सुलियो कयो उने दिए का वठी जंगल जे जानवरन मुझे बकरियुन रिढुन सा सुलियो करे सुभान अल्लाह के दुश्मन के मजाल ना है के बकड़ के शीय जीते के मजाल ना
आई मुझे बकरी जो बार भी विंगो न कंदो छो त रब जे राज़ी आ उन्हें के जंगल जा जानवर भी सुञाण सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थे हिकिड़े ॾींहुं किथे सफ़र में वञा पियो शींहुं ज़ाहिर थियो जंगल मां शींहुं निकितो के माण्हू काॾे भॻा के काॾे भॻा हज़रत सादी फरमाईंदो मां हिकिड़े वण ते चढ़ी वियुसि शींहुं आसे जंगल जो बादशाह चंबो हणे मारे विझे जी मां जंगल ते चढ़ी वियुसि ओने वण ते मथे चढ़ी वियुसि माण्हू जेके रस्ते सां आया विया पे हर को परते भॼण लॻो हिकिड़ो दुर्वेश आयो सुभान अल्लाह मस्त दुर्वेश सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं वली अंडा ॿ क़िस्म हूंदा अथव सुभान अल्लाह हिकिड़ा सालिक या मजज़ूब सालिक जेको होश हवास में मजज़ूब उनखे सिर्फ़ वाजरे अल्लाह जो ज़िक्र खाईंदो कमाईंदो आहे न पोइ अल्लाह जे हुस्न जी तजल्ली उन ते ज़ाहिर थींदी आहे उन जे जलाल ऐं जमाल में ग़रक़ थी वेंदो आहे पंहिंजो होश विञाए वेंदो आहे पोइ जॾहिं होश हलियो वञे न उन ते शरीयत जा अहकाम लागू न आहिनि वरी कपिड़ा लायूं मथे मयार न आहे छो त शरीयत जा अहकाम अकुल सां अकुल न रहियो उन ते शरीयत जा अहकाम लागू न थींदा असांजे पाड़े वारो हज़रत समन सरकार मस्त हुयो मजज़ूब हुयो कॾहिं बिना लिबास जे हलंदो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कराची जो हिकिड़ो माण्हू जो ॻाल्हि करे वॾी जमाल जो हाणे गुज़ारे वियो आहे मूंसां ॻाल्हि कई चईं मूंखे कंहिं ॿुधायो त समन सरकार ज़बान मां जेके लफ़्ज़ कढे थो ईअं थींदो पोइ सुभान अल्लाह जे मां बि सफ़र करे आयुसि त इन बुज़ुर्ग खे ॾिसां मुंहिंजो मसइलो हो त मुंहिंजी न्याणी सां मुंहिंजो ॼाटो ठहे न पियो ॼाटो सम्झो था न्याणो जेके पंहिंजी न्याणी परणायल बि आहे न उनखे ॼाटो सॾिबो आहे चई त मुंहिंजे मन में हुयो त मां वञी दुआ घुरायां न्याणी जी भाग वक़्तु कोन्हे मुड़ुसु रोज़ थो पादर हणे रोज़ थो विढ़ेसि पंहिंजे न्याणी जे भाग वक़्त जे लाइ समन सरकार खां वञी दुआ घुरायां सुभान अल्लाह सुभान अल्लाह चई त मां आयुसि हज़रत समन सरकार बिना लिबास हीअं जो मां अचां पियो परे खां ॾिसी न मूं ॻाल्हि कई न मूं पंहिंजो हाल अहवाल ॿुधायो परे खां ॾिसी मूंखे चई ॾाटो ॾाटो तुंहिंजो ॼाटो ॾाटो तुंहिंजो ॼाटो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाटो तुंहिंजो ॼाटो ॾाटो तुंहिंजो ॼाटो ॾाटो त सम्झो था न सुभान अल्लाह जे ॾाटो खपींदो माना तुंहिंजो ॼाटो जेको आहे न्याणो तुंहिंजो इहो पंहिंजो इन ॾाटे वांगुरु आहे न्याणी सां विढ़े थो मारे कुटे थो ज़ाल खे जे बसि इहे लफ़्ज़ अची मोटी आयुसि मिलियो बि कोन हथ बि कोन ॾिनई हलियो वियो जंगल में भॼंदो हज़रत समन सरकार जे मोटी आयुसि पंहिंजे ॻोठ ॾे त उहो मुंहिंजो ॼाटो मुंहिंजी न्याणी जी आशिक़ मां सुभान अल्लाह वरी कॾहिं न हथ सिधो कई न कॾहिं चिर ॿधई ॻाल्हाई ॿी उहो जो पाण में खीर खंड खंड सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जे दोस्त सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब पुरानी ॻाल्हि आहे नई ॻाल्हि कहिड़ी शी वाली सिंह आ रही समन सरकार ओ शींहं वारी ख़ुदा मदीना ॾेखारी आमीन से आमीन हज़रत सादी जी ॻाल्हि पे कयो शींहं जो आयो न माण्हू सभु लिकी विया भॼी विया त शींहं मारे न विझे सादी फरमाए त मां बि वण ते चढ़ी वियुसि हिकिड़ो मस्त आयो मस्त सुभान अल्लाह हीअं चए शींहं खे कन मां वरितो सुभान अल्लाह जीअं ॿार खे कन मां वठिबो आहे ईअं गेलबो आहे न ईअं शींहं खे कन मां वठी गेले जंगल ते मोकिली माण्हुनि खे खणी परेशान कयो अथई सुभान अल्लाह जीअं ॿकरी खे वठी वञे सुभान अल्लाह
मुझे जो डिठो जिन मन शी उतरियो लच सवण सा मुझे ही केड़ो तोड़ पावर सुभान अल्लाह हक तड़क ये तोड़ केड़ो कमाला जो शी सुभान अल्लाह उन्हें के ये कन्न का पकड़ी जे बकरी है जे ओ साथी तो हम गर्दन हुक्म तावर म पेच न पेचत गर्दन से हुक्म तो है ए साथी तू अल्लाह जे हुक्म का कंद न कदाए कायनात जी हर शय तुझे हुक्म जी ताबेदार सुभान अल्लाह हक तड़क जड़े आसमान वाला मलाइक मोहब्बत रखंदा आहिनि न उहा मोहब्बत वरी ज़मीन ते लहंदी आहे उहे ज़मीन वारा पंहिंजा बराबरा हर माण्हू जिन मलाइक इंसान जानवर चौपाया फटू बलाऊं बिच्छू उहे बि उन वलीअ सां मोहब्बत रखंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी तो फरमाए हिकड़ो दुर्वेश सीउ न सुभान अल्लाह सीउ न सर्दी हुजे सख्त हवा पई लगे जे मालिक सीउ में तो मरा ते सी काशे लिंगन सा वेड़ जी गरम गरम को सक सुभान अल्लाह सीउ लही वियो जेडी मल रोशनी थी से तक एडो वडो ना बाजे को पतन सुभान अल्लाह सुभान अल्लाह नांग के जो ठई जी मालिक ही छा रब फरमायो मारी दल जे जरिए मारी दल का बचायो सोए सुभान हथ मारी दल हुई सीओ मारी दल हुयो नांग मारी दल हुयो मारी दल का मारी दल जे जरिए असा तो के बचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक सोना प्रकार समझो था न सुभान अल्लाह सब अल्लाह वारन सा मोहब्बत रखंदा सवा हिकड़े जी सुभान अल्लाह बदबख्त ऐं बदनसीब जेको रब जी दरगाह खां तड़ियल आहे जेको अल्लाह जे दरबार खां तड़ियल आहे जेके जन्नत में दाख़िल थियणो ई नाहे उहो वलीअनि सां मोहब्बत न रखंदो बेशक सच्ची ॻाल्हि आहे बेशक पुट ॻाल्हि सम्झव हां सही हां सुना थोड़ो पाड़ो ॾिसो वलीअनि जा गिला खोर गुस्ताख दुश्मन भी घणा नज़र ईंदव तव्हां सोचींदो जे वलीअनि में हेॾो पावर कवर आयो त ही माण्हू पढ़िया लिखिया ही छो था मोहब्बत रखनि पुट दोज़ख जो रब ठाही आहे त इहा त भर बि बेशक 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 सुभान अल्लाह दोज़ख जो हेॾो वॾो रब ठाहियो आहे इन में बि केर त पवंदा न जे हड़ई वलीअनि सां मोहब्बत रखनि त पोइ दोज़ख में केरु ईंदो हक तड़क अल मरा मा मन अहब सही मुस्लिम में हदीस है सुनन अबू दाऊद में सुनन तिरमिज़ी में मुस्नद अहमद बिन हंबल में यह हदीस है मदीने वालो साईं तो फरमाए अल मरा मा मन अहब क़यामत में उन्हें सा गॾु हूंदो जंहिंसा तव्हांजी मोहब्बत हूंदी सुभान अल्लाह हाणे जे तुंहिंजी बि दस्तगीर सां मोहब्बत ऐं हुन ठिकर जी बि मोहब्बत ठिकर सम्झो था न यार थोड़ू समझो मने अल्लाह हां यार हां जे तू भी मोहब्बत रखी है हो भी मोहब्बत रखे तो हड़ी जन्नत में सुभान अल्लाह तेजे करे फैसलो रब इते कयो आसमान वाला वली सा मोहब्बत रखंदा जमीन वाला वली सा मोहब्बत रखंदा पर बदबख्त बदनसीब अल्लाह वारन सा मोहब्बत न रखंदो अल्लाह वारन जी गिला कंदो बुरा लफ्ज़ ॻाल्हाईंदो इनकार कंदो एतराज़ कंदो शिकल पुछड़ी कंदो वली जी तारीफ़ थींदी न त हिकड़नि जा मुंह गुलाब वांगे हिकड़नि जा मुंह जुलाब मुखे भी जिंदगी गुजरी आ तकरीरूं कंदे जलसन में ॻाल्हाईंदे सॼे मजमे ते नज़र हूंदी आ सम्झंदो आ त ठरंदो केरु अमरंदो सुभान अल्लाह जेन वलीअनि जी वाखाण कंदो आहियां त सुन्नी पिया ठरंदा चेहरा पिया बुरकंदा महकंदा टहकंदा सुभान अल्लाह हो बस हाणे वधीक मां नथो चवां पाण सियाणा आहियो पाव वटे जो खाओ था चओ सल्लल्लाहु अलैहि
सुभान अल्लाह बिठा रब तो फरमाता अला इन्ना औलिया अल्लाह खबरदार बेशक अल्लाह जा दोस्त है सुभान अल्लाह मौला तुझा दोस्त कीअं थींदा आहिनि सुभान अल्लाह तुझा दोस्त कहिड़ा हूंदा आहिनि रब तो फरमाए ला खौफुन अलैहिम उन्हनि ते न को खौफ आहे वला हुम यहज़नून न को उन्हनि ते डप आहे न ॾुख आहे न ग़म आहे दुनिया हिक पासे थी वञे वलीअ खे न डप न ड्राव न खौफ न हुज़न सुभान अल्लाह सुभान अल्लाह छो त उहो मुंहिंजे क़रीब सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुणे हिकिड़ो मिसाल हूंदा आहिनि ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ पुलिस जो हिकिड़ो SHO मूं सां गॾु बीठो आहे हथियार बि अथसि राइफल क्लाशनकोफ अथसि हाणे दुश्मन मुंहिंजो मूंखे मारण थो अचे मुंहिंजो वेरी आहे पर वो दुश्मन परे आहे बचाइण वारो मुहाफ़िज़ मूं सां गॾु आहे सुभान अल्लाह दिल के ह्याम के टेक हुंदी न बाबा दुश्मन छा कंदो मूं सां SHO गॾु बीठो आहे पुलिस जी मोबाइल मूं सां गॾु बीठी आहे बंदूकूं हथियार पवार हर शइ मूं वटि आहे मां छो घबरायां सुभान अल्लाह सम्झो था न रब जो फरमाए जेके मुंहिंजा वली आहिनि न उन्हनि खे मुंहिंजो आसरो हूंदो मुंहिंजो रब जो सुभान अल्लाह दुश्मन वेरी परे आहे मुंहिंजो यार मुंहिंजो दोस्त मुंहिंजो मददगार मुंहिंजे शहर जे कम वधीक मूंखे वेझो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था न ला खौफुन अलैहिम उन्हनि खे खौफ न हूंदो वला हुम यहज़नून कॾहिं उहे ॾुखारा बि न थींदा ग़मज़दा बि न थींदा जेके रब जा यार हुजनि सुभान अल्लाह रब फरमाए थो त जंहिंसां मां यारी रखंदो आहियां न उन जो हिफ़ाज़त जो ज़िम्मो मूं ते आहे सुभान अल्लाह हिकिड़ो मस्त पियो वञे मस्त हिकिड़े मस्त जी ॻाल्हि ॿुधाई मां हे पंहिंजे पाड़े वारो वरी ॿिए मस्त जी ॻाल्हि ॿुधायो सुभान अल्लाह मस्त पियो वञे मींहुं उठल हुजे रस्ते में गप चिक गारो किचण मस्त पियो हले ईअं दाफोड़ा हणंदो मस्तनि जी चाल सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू पंहिंजे यार सां भाकुर पायूं हीअं कंध में हथ विझूं यार ॿ ॼणा अचनि पिया भाकुर हिक ॿिए में पायूं हे फ़कीर जो अचे पियो न हो पेरनि जा मिटी पई उथे कप चिक जो उथी हिकिड़े यार जे कपिड़नि ते वञी पई ॿियो यार उनखे गैरत आई अहिड़े फ़कीर अहिड़ा तेड़ा तो मुंहिंजे यार जा कपिड़ा ख़राब कया आहिनि मुंहिंजे यार जा कपिड़ा ख़राब कया अथई ॾिसी नथो हली मिटी थो तारी घटि वधि ॻाल्हाई गारियूं ॾिनई फ़कीर जवाब न ॾिनो सिर्फ़ मथे ॾिठे मथे निहारी अञा ॿ टे विकूं हलिया त उन हमरा जो पैर तिरकियो वञी किरियो गाॾो मरी वियो उन खणी मरी वियो तिरकण में मरी वियो त कंहिं माण्हू चयो मस्त खे फ़कीर पिटींदा त न आहिनि उनखे पिटे गाॾो भॼीसि चयो भाउ मूं न पिटियो आहे यारनि जे करे यारनि खे गैरत ईंदी आहे हुनजे यार जे कपिड़नि खे लॻी मिटी यार न सठो मूंखे गारियूं ॾिनई हिन मूंखे गारियूं ॾिनियूं मुंहिंजे यार न सठो मुंहिंजे यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं जेको अल्लाह जो दोस्त जेके रब बणाईंदो आहे न उन जे अखियुनि में पावर ॾींदो आहे उन जे हथनि में पावर ॾींदो आहे उन जे पेरनि में पावर ॾींदो आहे उन खे गुफ़्तगू जो कमाल ॾींदो आहे उन खे रब करीम ग़ैबी इल्म ॾींदो आहे जो इल्म ॾींदो आहे हाणे इन सभिनी ॻाल्हियुनि जे लाइ हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां कहिड़ा थकिजी पिया आहियो मां त चवां थो अॼु फजर ताईं तव्हांखे विहारियो फजर ताईं यको वेही वञी जूं तारीफ़ कई
गजर दे खुदा खुश कंदो फजर परे आवे घड़ी खन गालियूं कंदासीं पर गौर सां मुंहिंजा मुर्शिद करीम मातली वारा साईं सुभान अल्लाह हज़रत महबूब इलाही सुभान अल्लाह बाबा साईं मुंहिंजा इन्हनि जो उस्ताद हुयो चोटी जो हाल में सुभान अल्लाह नालो हुस मौलाना मोहम्मद इसहाक सुभान अल्लाह खैर पुनाथन शाह जिल्लो दादो नालो हुस मौलाना मोहम्मद इसहाक बाबा साईं जन ने वट पढ़िया हुया चोटी जो हाल में हुयो ऐं बाबा साईं जन भी पढ़ाया मस्त मोहम्मद शाह मोहम्मद शाह मस्त अन्या ताईं तव्हां पुछा कंदो न पुराणनि माण्हू हैदराबाद वारनि खे तव्हांखे ॿुधाईंदा मोहम्मद शाह मस्त हूंदो हो पर ज़बान मां जेके लफ़्ज़ कढंदो इहे थी पवंदो सुभान अल्लाह इहो कहिड़ी दुआ घुरंदो त मुंहिंजी वाणी जज मुजाब छुटंदी मुंहिंजी केस मूं कहिड़ी पताजाबी थींदी हे मस्त हे कहिड़ी दुआ घुरंदो मस्त हेठि ॾाढो वेही वेठो आहे कंध निमायूं चओ सुभान अल्लाह कंध निमायूं वेठो आहे मौली साहब तके वेठो हाणे हिन खां कहिड़ी दुआ घुरायां पंध या जाए तेसी मस्त फ़कीर हीअं ॻाटो मथे करे चए थो मौली साहब मूंखे ज़रूरत ॾिजे सुभान अल्लाह यार हिन खे कीअं ख़बर पई त मां मौलवी साहब आहियां सुभान अल्लाह मां त पहिरियों भेरो ॾिठो आहे मस्त वेठो बि हिते हिकिड़ी जाइ ते ॾाढो वेठ ॾिठई बि पहिरियों भेरो मूंखे मूं हिन खे ज़िंदगी में पहिरियों भेरो ॾिठो आहे हिन मूंखे पहिरियों भेरो ॾिठो आहे हिन खे कीअं ख़बर पई सुभान अल्लाह हाणे चए थो ज़ोर ॾे हाणे ज़ोर जो ॾियां वेझो वञा त परायूं घड़ ते नज़र पवंदी शरीयत जे मन वा आलिम सगुरो मौलवी माण्हू सुभान अल्लाह हाणे वेझो वञा हिन खे ज़ोर ॾियां त हिन जी शर्मगाह ते नज़र पवंदी अल नाज़िर वल मंज़ूर जेको ॾिसण वारो उन ते बि लानत आहे ॾेखारण वारे ते बि लानत आहे हाणे कीअं वेझो वञा दिल में सोचे पियो त वरी ॿियो भेरो ॾाढो मथे करे चई हा फ़कीर खे ज़ोर ॾियण गुनाह आहे बाक़ी निकाह ते निकाह पढ़ सवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह न ॻाल्हि कयई न पंहिंजो अर्ज़ अहवाल कयई ये वली रोशन ज़मीर मुझा दोस्तो मदीने वाले मीर जी हदीस सुनन तिरमिज़ी में अल माजमुल औसत में मुस्नद अबू हनीफा में मुझा दोस्तो ये रिवायत अल मुस्नदुल जामे में नदरतुल नईम इन हरनी किताबन में रिवायत मदीने वाले साईं फरमायो त इत्तकू फरासतिल मोमिन इन्नहु यमज़ुरु बिनूरिल्लाह मोमिन जी फरासत का बिजो मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे सुभान अल्लाह मोमिन मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे रोज़े धणी वटि हिकिड़ो मुरीद पियो अचे मिलण जे लाइ रस्ते में ॾिठई को सोन जो ज़ेवर का मुंडी को छलो पियल हुजे चई खणा या न खणा खणजे न खणजे रस्ते वारी शइ खणजे न खणजे हाणे वञा तो साईं जन वटि मसालो पुछंदुसि त रस्ते वारी शइ खणजे या न खणजे जे इजाज़त ॾिनो खणंदुसि न त पई हुजे पर हाणे जेके पई आहे त ॿियो को खणी वेंदो हे छेणो हूंदो आहे न माल जो सुकल छेणो राप उहा मथो ॾेई ठकींदा ॿियो त केरु न खणे आयो साईं मुर्शिद रोज़े धणी वटि साईं हिकिड़ो शरीयत जो मसलो त ॿुधायो साईं फरमायो पुट कहिड़ो चई रस्ते में का शइ ॾिसजे त खणजे या न खणजे साईं फरमायो पुट खणजे त न पर छेणे जे हेठो बि न लॻे सुभान अल्लाह सुभान अल्लाह फइन्नहु यनज़ुरु बिनूरिल्लाह मदीने वारो साईं तो फरमाए त कामिल वली कामिल अकमल मोमिन ॾिसंदो आहे त तुंहिंजी मुंहिंजी थी त न अल्लाह जे नूर सां ॾिसंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे जे मौली इसहाक खे नालो बि ॿुधायई ऐं अचण वारो मक़सद बि ॿुधायई मौली साहब आयो समझी वियो त हे पोतल माण्हू आहे मजज़ूब आहे ऐं मजज़ूब मरफ़ूल कलम आहिनि करे लिबास न आहे त मजज़ूब आहे मजज़ूब ते शरीयत जा अहकाम लागू न आहिनि वेझो आयो हीअं पाण खे ज़ोर ॾिनो साईं दुआ करो मुंहिंजो केस बता जे
मौलवी जी साईं उठी वञ सेवण जे सुभान अल्लाह मतूं बसर दी न वटि वञ उने को दुआ करो अरे साईं मेहरबानी कयो मां वटो पंध कर निकाह मुफ्त में पढ़ियो पैसा गुण वधायो सुभान अल्लाह हक मुखे पाड़े वारो फसायो सुभान अल्लाह मेहरबानी कर दुआ करो मुझी जान छुटे मस्त हकल करे जो थी मौलवी उठी वञ सेवण में तू बसर दी न वटि आलिम समझी वियो त मस्त जेके लफ्ज़ कढंदो आहे थी पवंदो सुभान अल्लाह मस्तन सा खाइबो न है पुत्र मजसूबन सा खाइबो शीह सा खाइजे पर फकीर सा सुभान अल्लाह शीह सा खाइजे अल्लाह जे वली सा न खाइजे सुभान अल्लाह अल्लाह जे दोस्त सा दुश्मनी या उन्हें जे गिला कोरी उन्हें जी मुझा दोस्तों बदख्वाही करने वालो मन आताली वलियन फकद आज़नतुहु बिल हर्ब सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस मदीने वाले साईं फरमाता अल्लाह तो फरमाए देखो मुझे वली सा दुश्मनी तो रखे मां रब ने सा जंग जो ऐलान सुभान अल्लाह जैसा अल्लाह जंग करनो सो खटंदो यार आइंदो मौली साहब समझी हो त हाणे इनके वधी क नचे पर दस त ॾिनो अथई मोटियो सेवण हाणे चई त रस्ते में बुख बि लॻी उञ बि लॻी थकावट बि थी चवां पियो त ॿ भुसरियूं हुजनि खाई वञा भुसरी सम्झो था न भुसरी या सही अॻे गुड़ में जेके पचाईंदा जान लाए चई मखण जा ॿ चाणा हुजनि ॿ भुसरियूं हुजनि खाई वञा सुभान अल्लाह मौली साहब मुंहिंजे साथ मुलाणो रूह भूख ॾाढी लॻी आहे आयो सेवण शरीफ पहुतो पुछा कि वाह मखदूम बसर दी किथे आ यो गली में वञी तो गिट्टीअ मां गुज़रे पियो त हीअं जो मौली साहब पोयूं आयो न ॻाल्हि न ॿोल न सलाम न कलाम न हाल न अहवाल हीअं पोइते निहारे ऐं चई त हा पाण खां कमु न थियुसि तो वरी मूंॾे मोकिलियो अथई सुभान अल्लाह वो जेको मस्त चयो त वञो सुभान अल्लाह या मोबाइल फोन केड़ी या इहो राबतो केड़ो सुभान अल्लाह हिकड़ो वली वेठो आहे हैदराबाद में ॿियो वली वेठो आहे सेवण में हिनखे हिते ख़बर थी पए त हुन छो मोकिलियो सुभान जे अल्लाह पाण खां कमु न थियुसि तो के वरी मूंॾे मोकिलियो अथई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वठी जे हेॾिया वञी हुजरे में विहारी कमरे में विहारे पाण थोड़ी देर खां पोइ मोटियो त ॿ पुसरियूं हुजनि मखण जा ॿ चाणा सुभान अल्लाह जे अधु पुसरी जो खाधो में अधु मखण जो चाणो खाधो त सण पोइ मिठाण घणो न वणंदो आहे सुभान अल्लाह अधु पुसरी जो खाधो त रहो थी वियो मूंखे पियो चवे खान सची वाट पियो चवंदो अची ॿ पुसरियूं खाई वञा मखण जा ॿ चाणा पुसरी खाधो में मखण खाधो हाणे मूंखे दुआ घुर थी वञे जज मां जान छुटी सुभान अल्लाह दुआ न घुरी बुक न खई रब जी हर से इंतजा न कई हीअं कई हेॾे मूंॾे ॾिसो हीअं हथ छंडे वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी ॾे अॻिते सुभान अल्लाह मुंहिंजो अॻिते त मूं तो सुभान अल्लाह ते मोटी आसी उठ ॾे चौथे ॾींहुं शुरूआई थी मां बि कोर्ट में हाज़िर थियुसि फटे वालो दर्द पीअंदो आहे न वॾे सर लड़की मौलवी मोहम्मद इसाक हाज़िर थिए मौलवी साहब जे जेरी मन चच जे अॻियों पहुतुसि त हीअं फाइल खुलियल हुजेसि न फाइल खे ॾिसे वरी मूंखे ॾिसे वरी फाइल खे ॾिसे वरी मूंखे ॾिसे पटे बेरा ईअं ॾिसी हीअं हथ छंडे चई वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते उहे लफ़्ज़ जेके मखदूम बसरुद्दीन जे ज़बान मां निकिता उहे साॻा लफ़्ज़ जज जी जजमेंट सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये न अल्लाह जा वली अल्लाह ये केर है अल्लाह जा दोस्त सुभान अल्लाह हां सुभान अल्लाह जेकॾहिं तुंहिंजो ऐसे छो दोस्त हुजे सुभान अल्लाह सूबेदार दोस्त हुजे या एसपी दोस्त हुजे जिले जो मालिक हुजे एसपी दोस्त हुजे
फोन कंदे हलो अल्लाह हिन मुंहिंजे पाड़े वारे खे त विझी ज़ंदर जी एसपी जो यार उन जी फोन हलंदी या न हलंदी उन जी राय मञंदो या न एसपी जो यार वज़ीर आला जो यार हुजे उन जी ॻाल्हि हलंदी या न हलंदी मुजादा जेकर है सदर पाकिस्तान जो यार हुजे वज़ीर आज़म जो यार हुजे उन जी हलंदी पुॼंदी हूंदी या न पर जेको अल्लाह जो यार हुजे सुभान अल्लाह न चयो सुभान अल्लाह सूबेदार जे यार जी हलंदी उने थाने जी हद में या जेका जेका उन जी पुलिस जी जेका हद है ओसी ते उन जी पंजो सिफारिश कम कंदी मुंहिंजा दोस्त डीसी जो यार जिले ताईं मदद करे सके थो वज़ीर आला सूबे ताईं मदद करे सके थो मुल्क जो बादशाह पंहिंजे मुल्क में मदद करे सके थो पर अल्लाह खालिक मालिक कायनात सजी जो मालिक चो अल्लाह कायनात जो मालिक चो अल्लाह जेको अल्लाह जो दोस्त सुभान अल्लाह परवाही कोने सही तू पंहिंजे यारनि जे लाइ घणो कुझु करी तुंहिंजो यार तुंहिंजे लाइ घणो कुझु करे ऐं अल्लाह पंहिंजे यारनि जे लाइ कुझु न कंदो सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झो था भेण सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे मां तोखे हिकिड़ी हदीस ॿुधायां मतां वरी सुभाणे को उथी एतराज़ करे त सही ॻाल्हियूं करे वियो उनखे किस्सा ॿुधाए वियो अच त मदीने वारे साईं जी हदीस मुंहं ते घुमे मुंहिंजे हदीस खे क़ुरान खे न मञी त क़ुरान पुॼंदी बाक़ी मां छा कयां हा न हदीस ॿुधंदो हदीस जो किताब अल माजमुल कबीर इमाम तबरानी जो जिल्द 3 सुफ़ो नंबर 266 ऐं ॿियो किताब है अल मुंतका सुफ़ो नंबर 90 ॿियो किताब मारिफतुस सहाबा इमाम अबू नुईम जो जिल्द 2 सुफ़ो नंबर 778 सुभान अल्लाह टिन किताबनि जो हवालो ॾिनो इन्हनि टिनी किताबनि में रिवायत आहे त हिकिड़े ॾींहुं मदीने वारो साईं मर्र बि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हारिस बिन मालिक अल अंसारी हिकिड़ो असाबी हो नालो हुअसि हारिस बिन मालिक अंसारी हारिस असाबी मदीने जी गली मां हुजूर गुज़रन पिया त अॻियों हज़रत हारिस असाबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जी गली अल्लाह शला सा सभिनी खे ओ मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहरियो जा गायकड़ में सुभान अल्लाह हे मौला मदीनो लहरियो जा गायकड़ में ओ पानी पिए जे शहर जो परवर असांखे तू प्यार पोइ भली मार लहरियो जा गायकड़ में चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हजरत हारिस बिन मालिक अंसारी मदीने जी गली में अचे पियो हुजूर साम्हूं आयो सुभान अल्लाह साम्हूं मिलण वारो माण्हू चयो अस्सलाम वालेकुम सुभान अल्लाह विश्वास आयो कहिड़ा हाल आहिनि सुभान अल्लाह ओचितो माण्हू मिली वञे अस्सलाम वालेकुम विश्वास आयो ठीकु आहियो कहिड़ा हाल आहिनि मदीने वारे साईं जी आदत पंहिंजे गुलामनि खां हाल
हजरत हारिस ते मदीने वाले साईं की नजर पई फकाल लहू कैफ अस्बत या रसूल हारिस कुछ बादशाही सुबह की गुजरो वक्त की पे गुजरे काल अस्बहत मोमिनन हक़न या रसूल अल्लाह मां सच्चे मोमिन वांगुर छोड़ो सच्चे मोमिन वांगुर सुबह गुजरियो सच्चे मोमिन वांगुर हाल गुजरी रहो सुभान अल्लाह असां को केर मुझे हाल हाल करो अल्लाह ठीक है छोड़ कुछ मोड़ मस्त कुछ उनमें सुभान अल्लाह सुभान अल्लाह अर्ज़ करे या रसूल अल्लाह जे हाल था पूछो तो मोमिनन वांगुर हाल गुजरे सच्चे मोमिन वांगुर सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो बड़ी गाल कही थी मोमिन वांगुर सच्चे मोमिन वांगुर सुभान अल्लाह भला जे एडी दावा तो करी तो सच्चे मोमिन वांगुर तुझो हाल हो तो दलील दे सुभान अल्लाह ये सच्चे मोमिन वांगुर सुबह कयो थी तो दलील दे सुभान अल्लाह अर्ज़ करे या रसूल अल्लाह ओ मुझे सोना हबीब अज सुबह ये कयो में कअन्नी अनज़ुर इला अर्श रब्बी बारिज़ा मुझा महबूब बैठो हुए मदीने में पर अल्लाह दे अर्श के चिको पिटो अखिन साथ सांपियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह खबर तो अर्श किथे ये सत आसमान है इनन के मथा अर्श एकड़ो पेरे आसमान ने जमीन का आसमान से 500 साल जो पंदा पर ये आसमान पेरों खुलो 500 साल वरी 500 साल विच में खाली खला है वरी 500 साल जो पियो आसमान इन तरह से सत आसमान सत विच में खाली खला उन जे मथो अर्श हाने हजरत हारिस तो चे या रसूल अल्लाह बैठो मदीने में उस पर अर्श जा कुंगरा अखिन सुभान अल्लाह या रसूल अल्लाह रब मुझी नजर निगाह एदी तेज कया अन्नी अनज़ुर इला अर्श रब्बी बारिज़ा पंज रब जो अर्श टो पिटो सांपियो वक अन्नी अनज़ुर इला अहलिल जन्नत यतज़ावरून फिया जन्नती जेके जन्नत में घुमन पिया भाकुर पाए हलन पिया उए पदे अखिन सां किसा वेठो या रसूल अल्लाह वकअन्नी अनज़ुरु इला अहलिन नार यतदाऊन फिहा दोज़खी जेके दोज़ख में रड़ियूं दाहूं पिया कने उहे ॾिसां थी पियो उन्हनि जूं रड़ियूं दाहूं मुथा थी पियो सुभान अल्लाह दोज़ख सतन ज़मीनुन का हेठ जन्नत सतन आसमानन का मथे मदीने वाले जो आशिक बीठो आ मदीने में मथे तो ॾिसे त सतन आसमानन का मथे अर्श तो ॾिठे हेठ तो ॾिसे त सतन ज़मीनुन का हेठ अल्लाह जी जहन्नम तो ॾिसे जहन्नमी माण्हू तो ॾिसे उन जूं रड़ियूं बि कनन सां ॿुधे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुत्र इया तवा अल्लाह दे वलियन दी नजर इया तवा अल्लाह दे वलियन दी ताकत इहो अल्लाह दे दोस्तन जो पाव सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे त आम वली है न पर मुझो मौला अली शेर खुदा सुभान अल्लाह वलियन के जेका विलायत मिलंदी है सर्टिफिकेट उन के ठप्पो मौला अली जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकरे वली के एडो पावर आ त अली के केडो पावर सुभान अल्लाह एकड़े जी जिब्रील अमीन आयो से मानू की सूरत में इंसानी सूरत में अचे हजरत मौला अली के चई सही मुके एक मसलो बुझायो सही फरमाए कुछ
जिसे मुखे बुधाए तो जिब्रील किथे आ सुभान अल्लाह हाणे जेको मसलो पुछे हां त अली इल्म जा दरिया बहाए सुभान अल्लाह पर ॻाल्हि अहिड़ी पुछी त ॿुधायो त जिब्रील किथे आ साईं गर्दन झुकायो थोड़ी देर का कंध मुबारक मथे खणी फरमायो मथे ॾिठो सते आसमान ते सिदरतुल मुंतहा ते जिब्रील नज़र न आयो हेठ ॾिठो सतनि ज़मीनुनि खां हेठ तहत सरा ते जिब्रील नज़र न आयो दड़ी ही आहे तूं ही जो मां वेठा हाणे या जिब्रील तूं ही सुभान अल्लाह या नज़र सुभान अल्लाह या नज़र सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली रब उन्हनि खे निगाहुनि जो पावर सुभान अल्लाह हथनि जो पावर सुभान अल्लाह हथ जो आंगुर जो इशारो कने सुभान अल्लाह खुदा जणे छा सुभान अल्लाह कदम जिते लगाए ने उते उन्हनि जे कदमनि जूं बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल थियनि सुभान अल्लाह तो बेटा तॾहिं रब तो फरमाए त अला इन औलिया खबरदार जेके अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली आहिनि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून न उन्हनि खे डप डरावा न खौफ न गम परेशानी उन्हनि जो अल्लाह उन्हनि जो मददगार सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर हाणे सवाल इहो आहे त वली चइबो छा खे सुभान अल्लाह वली थींदो केर वली जी निशानी कहिड़ी आहे सुभान सुभान अल्लाह कंहिंजे निर्णय ते लिखियल कोन्हे त हे वली आहे पुट सुभान अल्लाह की ख़बर पए त हे वली हाणे जेको पाण वली हुजे उहो बि वली खे सुञाणंदो छो त हुनखे अंदर जी अख हूंदी पर असां माण्हू ज़ाहिर का इंसान असांखे कीअं ख़बर पए त हे वली आहे या आम माण्हू सुभान अल्लाह इन आयत का जेका अॻी आयत आहे न उन में रब फरमाए थो मुंहिंजे वलीअ जूं ॿ निशानियूं थो ॿुधायांव अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून मुंहिंजा वली उहे अथव जेके सचा मोमिन हूंदा ऐं मुत्तकी परहेज़गार हूंदा सुभान अल्लाह मुंहिंजा वली उहे जेके नमाज़ पढ़ंदा ज़िक्र कंदा क़ुरान जी तिलावत कंदा अल्लाह जी फर्मा बरदारी कंदा नबी जे सुन्नत ते अमल कंदा शरीयत जी पाबंदी कंदा सुभान अल्लाह तकवा परहेज़गारी हराम कम न कंदा चोरी न कंदा ज़िना न कंदा शराब न पींदा बदनिगाही न कंदा बेहयाई न कंदा वली आज जी जिंदगी पाकीज़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वली कॾहिं बि शराब न पीअंदो वली कॾहिं मवाली न हूंदो वली कॾहिं मकान में चरस ऐं हुक्का ऐं चिलमूं ऐं मुंहिंजा दोस्त बीड़ियूं ऐं सिगरेट वली न कंदो वली नबी जे मथां दरूद पढ़ंदो अल्लाह जो ज़िक्र कंदो वलीअ जो बंदो मस्जिद में हूंदो अल्लाह जे घर में सुभान अल्लाह पुट सम्झो था न सुभान अल्लाह भुलिजी न पवंदा कयूं को फीणो रखे फ़ाइदो थी वञे ईअं त न बूढ़ो कोली बि कंदो आहे न बूढ़ो कोली मातरी जे परे वेठो कराची जा माण्हू गाॾियुनि में भरिजी ईंदा हुआ हिन खे फीणो वठण जे न बूढ़ो कोली गैर मुस्लिम हुयो फीणो थोरी थो पाईंदो धागा पड़ी वेंदो चङा भला थी वेंदा पुत्र विलायत फीणा रखण या दम दरूद करण इहा विलायत नाही वली उहो आहे जेको मुस्तफा जे शरीयत सुन्नत दीन इस्लाम ते अमल करे पंहिंजे मुरीदनि खे दीन वारे रस्ते ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो अल्लाह की दोस्ती कदे रब जी विलायत ऐं दोस्ती मर्दन के मिलंदी आहे कदे वरी औरतुनि खे भला वली आणी इहे बि नाहे रुॻे मर्द वली थींदा न ओटे शरीफ़ में हिते तव्हांजे मादरी जे परे ओटे शरीफ़ वारी सुभान अल्लाह सिंध जो हिकिड़ो अज़ीम रूहानी अॻवान हज़रत पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह
इन्हें सोने जीलानी बादशाह ओटे वाली बीबी बटी या दोऊ मरतो फैज़ अल्लाह जो करम मर्द पर किते जालूम मर्दन का ऊंचा शान खड़ी सुभान अल्लाह वो वली की निशानी या वली नमाजी हुंदो वली ज़ाकिर हुंदो सुन्नत शरीयत दीन जो ताबेदार हुंदो ऐं वली पंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी में भी वलिया पर जॾहिं वफ़ात करे कब्र में वञे त पुट इहा ॻाल्हि सम्झण जी आहे ईअं न आहे त पंहिंजे ज़ाहिरी ज़िंदगी में विलायत हूंदी वफ़ात करे वियो वो विलायत भुलिजी वेंदी न वली ज़ाहिरी ज़िंदगी में हुंदो आहे उन जो पावर हिकूण हुंदो आहे जॾहिं मज़ार में पवंदो आहे उन जो पावर सुभान अल्लाह वली पंहिंजे मज़ारुनि मां बि फैज़ वेंदा आहिनि सुभान अल्लाह मदीने वाले साईं जा साहबी सफर में निकता इमाम मोहम्मद रिवायत दिया सफर में निकता रात पइजी वे खेमो खोलियो तंबू लगाए रात रहण जे ला त अंतरों ज़मीन मजा सूरत मुल्क तबार सूरत जे तिलावत जो अंतरों आवाज़ सुभान अल्लाह ये मैदान में सासा का कब्र बकाने ही मिट्टी में अंदरों छाजो तो आवाज अचे सुभान अल्लाह मोटी आया मदीने वाले साईं के अर्ज़ के या रसूल अल्लाह मैदान साफ कोठो उते असा खेमा खोलियासी तंबू लगायोसी अंदरों सूरत तबार कल्लज़ी के तिलावत जो आवाज पहुंचे साईं फरमाए जल्दी कयो खेमा पटियो इने जाए ते हिकड़े अल्लाह जे ताले दी कब्र सुभान अल्लाह मीहन जे करे मिट्टी जो निशान कब्र वारो ठही वियो आहे इन जाइ ते मोमिन बानो आहे दुनिया में सूरत तबार पढ़ंदो हुयो या नाचिया मुंजिया सूरत कब्र जे अज़ाब खां बचाइण वारी सूरत इहो कब्र में भी सूरत तिलावत करे तो कब्र जन्नत जो बाग वारो सुभान अल्लाह पटियो की मोटा इन्हें के लत न दिजो इन्हें जाए थे लतार न कजो या अल्लाह जे सालिया वाले दी कब्र वली पंजे कब्र में मरद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझो डाडो साईं नालो हजरत काजी खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह मु नंढपण में ॾिठो नहीं कमजोर हुंदो वतन हीरो हुंदो पर फटो हाफिज़ सॼी राति जागदो सॼी राति इबादत कंदो ज़िक्र कंदो न मदीने वाले साईं जो नातूं पढ़ंदो रोंदो मुरीद हुंदो हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह मियां महमूद नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग हुयो दादा साईं जो मुरीद हुयो दादा से हिकिड़ी ॻाल्हि कई चई त पंहिंजे मुर्शिद सां असां सफ़र में निकितासीं दादू ज़िले में मथों इलाइक़ो काछो सरबो आहे काछो उन काछे जे इलाइक़े में निकितासीं राति सिज लही वियो राति पइजी वई हज़रत मियां महमूद साईं सां जेके 5-7 मुरीद गॾु हुया उन्हनि खे फरमायूं बाबा हाणे राति पइजी वई आहे हज़रत फतू अल शाह रहमतुल्लाह अलैह जो दायरो आहे दरगाह बुज़ुर्ग जी दरगाह आहे कंहिंजी हज़रत फतू अल शाह उते मनहण ठहियल आहे बुज़ुर्ग जी मज़ार आहे अब राति हिते था रहूं सीउ पाए सर्दी आहे जनवरी महीनो आहे राति रहूं था सुबुह जो अॻिते हलंदा राति रही पिया दादा साईं पाण फरमाइनि पिया त मुंहिंजो मुर्शिद मुंहिंजे अखि में ॾिठो वाकियो आहे चई त जेॾी महिल राति थी सिज नथो पढ़ियोसीं सीउ लॻो त काठियूं सुकल खोड़ पियूं हुजनि वण पता सुकल त मियां महमूद साईं हिकिड़े मुरीद खे चयो बाबा इहे काठियूं खणी आ त बाहिड़ी बारे हथ सी आहे कब्र शरीफ बुज़ुर्ग जी हज़रत फतू अल शाह जे मज़ार जे पासे में खोड़ काठियुनि जो ढेर पियो हुजे फ़कीर वॾी हड़ काठियुनि जी ॿधी ऐं जो खयईं त कब्र मां आवाज़ आयो
सुभान अल्लाह मुझो चो तो फकीर के डकड़ी थी वही काठियों फटी गई वड़ी बबू वापस पहुंच जैसे ही बुजुर्ग डाढो चला लिया मुंह काठियों कयो अंदर बुजुर्ग कब्र में हूं करूं आवाज या बा तू तो को सफा सुस्ती लाई फकीर फलाना तू वरी हो उन्हें घड़ा बदी काठन दी खई खण लॻो त कब्र में आवाज है हूं डकड़ी वत तू फिटी कर वठी ट्रे फकीर ये मोटिया हजरत मियां महमूद साहिब पाण जलाली बुजुर्ग को कावड़ में वडी हड़ बदी खयई त कब्र में आवाज है त मियां महमूद साहिब जे फिटड़ तू मरी वई त लाल तू काठू कते छा कब्र में असा सतासी में रो पाड़ी बारे हथन से किंदासी तू काठड़ के जाके जाए यार मां काठू खयू तो ने देखो करणो तू कर अंग्रेजी में पाकोड़ी में डायमंड कट्स डायमंड हीरो ताकत के मुंह दी है ना फकीर दे काजू जने भजिया मियां महमूद साईं सुभान अल्लाह ये फिटण तू मरी लालच न चवी मां काजू खई दो या देखो करणो ते कर काजू खणी आया बाड़ी बारी हथ से क्यों सोमाणी पड़ियो जेरी मल सोमाणी पड़ी बैठा ते हेडो एकड़ो मानू आयो मानन ते थो पुजे से चरूड़ी खीर जी ताजो खीर गंजी वचो सुभान अल्लाह अचे क्यों रखी अब तू के रही रात जे हिन वगड़े में हे ताजो खीर ताजी गरम मानी किथों आंदी तो चीजी मां फतू अल शाह जो कोहारीदार रहा हे तो सद पद पड़ियो मुजो घर वा सो मां या सुत सोमाणी पड़ी अख लगी तो फतू अल शाह आयो कि वन्या बा मुजी दरगाह ते मुजा मेहमान आया जिन के मन कर सुभान अल्लाह या त काठू न तो खैर ने या तो दावत तो कर सुभान अल्लाह अला इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दार इला दार अल्लाह जा वली मरंदा नाहिन हिकड़े घर मां के सुभान अल्लाह कसमी गाला मूसा हिकड़े मानू गाल कई किबला मुर्शिदन करीम मकली में सोने मुर्शिद महबूब आई दी दरगाह सुभान अल्लाह जे मुखे पथरी एक्सरे करायो पथरी पेट में डॉक्टर जो पथरी वडी थी वया ये जो ऑपरेशन दवा ववा सा कोन निकरंदी ऑपरेशन थी जी मां आयस पूछो मां डॉक्टर घणो खर्च थींदो चे 25000 खर्च मां चो मोड 25 रुपया आई कोन मां 25000 किथों भरींदो जी सिद्धो आए बाजरी शरीफ साईं जन के पेरां दी कब्र शरीफ जे पेरां दी का भी अखर मां गोड़ा वार कर मुरीद तू जो आया मुर्शिद आई मां हिन मुश्किल में आया हाने मोड़ 25000 को नंडो मां पंजो वनी ऑपरेशन करा मु सब मेहरबानी जी मां दुआ घुरी उते ही जगह जे पेरां दी का बैठो हो जा तो पेशाब जो ख्याल सुभान अल्लाह सुराय तो पेशाब जी वनी दरगाह जो ही वुजू खानो पेशाब खानो कि पेशाब पे उनका भोरा 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 थी पत्थरी जा टुकड़ा निकली सुभान अल्लाह ये शाम जो डॉक्टर सागे वटस मुझो एक्सरे कर जे सुबह दे एक्सरे कराई वई पत्थरी बीठी आप ऑपरेशन थी दो कि वरी कर त क्यों भाई क्लियर है सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जा वली अल्लाह जा दोस्त उन्हनि वटि पावर रब जो ताकत रब जी कुवत रब जी खुदा अल्लाह जा वली है गाल त रब जी ज़ात जी है तो अल्लाह जे वली बणाईंदो उन्हनि जो मर्ज़ी रब रखंदो उन्हनि जो दुआऊं अल्लाह लगाईंदो उन्हनि जे दर ते अचण वारनि ते महिरबानी अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिठा अल्लाह वारन सा मोहब्बत रखो अल्लाह दे वली इंसान सुभान अल्लाह हजरत गौस बहावल हक सुभान अल्लाह नचे वो सुभान सुभान अल्लाह गौसुल आलमीन सुभान अल्लाह गौसुल आलमीन सुभान अल्लाह जहान जो गौस सुभान अल्लाह अल्लाह जा राज निराला है सुभान अल्लाह जिनके रब जेतरो पावर दे जेतरो मकाम दे जेतरो दर्जो दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह
अजबे गौसुल आलमीन जा मुरीद हितों प्यादल पथ वञनि ऐं केॾी महिल बि मुश्किल पवे मदद या गौसुल अल्लाह हक़ जो नारो हणनि त मुश्किलातूं सुभान अल्लाह वो बेटा हज़रत गौसुल आलमीन जो पोटो शाह सदर जो शहजादो हज़रत शाह रुकन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़े भेरे ॿार असां रांदि पिया खेॾनि हिकिड़ो माण्हू निकितो दादा साईं जे दरगाह में जा पर परेशान हाल चेहरो गुंजल अखियुनि में ॻोड़ा त हे ॿार रांदि पियो खेॾे चई त अबा ॾाॾे साईं वटि मोटियो ऐं वरी बुखारो छो चई औलाद कोन्हे तुंहिंजे ॾाॾे साईं जे चए में दुआ घुर त मूंखे पुटु थिए चए थो त लो महबूज़ में लिखियल ई कोन्हे तुंहिंजे ॾाॾा साईं चयो आहे त लो महबूज़ में लिखियल ई कोन्हे सो हाणे बिना तो पंहिंजी क़िस्मत ते रहंदो साईं फरमायो से नंढड़ो शाह रुकन आलम फरमाई त ॾाॾा साईं खे हीअं चवी आहे त लिखियल हुजे त घर वेठे मिले तुंहिंजे दर ते आयो आहे त हाणे लिखियो वठी वञे सुभान अल्लाह मोटो सही जेकर लिखियल हुजे हाणे त मूंखे घर वेठे मिलिया तुंहिंजे दर ते छो आयो आयो आहियां त हाणे लिखियो वठी ॾे न हज़रत गौस बहाउल फरमाए थी इहो जवाब तुंहिंजो न आहे ॿुधाए कंहिं सेखारियो ये लफ़्ज़ तुंहिंजा न आहिनि पुट ये लफ़्ज़ कंहिं ॿिए सेखारिया तुंहिंजे पोटे सेखारिया आहिनि जे पोइ इन खे चओ त तूं खणे थो ॾे हाणे लिखियो पुट मिलियो सुभान अल्लाह उन शहजादे हथ खया अल्लाह के अर्ज़ कयो रब्बुल आलमीन उन के सत पुत्र सुभान अल्लाह ओ वलियन जो शान अल्लाह वधायो वहाबा मुल्ला जो लाए छाते मगज़ जो खराब ओ वलियन जो शान अल्लाह वधायो वहाबा मुल्ला जो लाए छाते मगज़ जो खराब ओ वली सगोरा वारिस आहिनि धरती संदन अल्लाह वाले ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत ख़ुदा जो ख़िताब मुल्ला जो लाए छाते मग़ज़ जो ख़राब मुझे मुर्शिदन जे लाग खणी मुखालफत बातरी जे आसपास में तो नक्का लगाए हुए बाबा एडे न जो पीर टाइम बरा इने पीर वटी बियो चादे वणे वतादे वजो पर बातरी वाले अल्लाह जो शुक्र जिए रोकियो ती अल्लाह जा बाना फैज़िया सुभान अल्लाह ऐं अॼु बि थियनि पिया वली मरंदा न आहिनि अॼु बि जेके दावत हुजे हर अंग्रेज़ी महीने जो पहिरियों आच हर अंग्रेज़ी महीने जो पहिरियों आच ॾींहं जो मोहम्मदी महफ़िल थींदी आहे उन महफ़िल में अल्लाह जो क़ुरान ॿुध वलीअनि सां निस्बत मोहबत रख हिते हुते बेड़ा पार बेटा जेतिरा बि वली आहिनि हर वली सां मोहबत को कादरिया नक्शबंदिया सरवरिया चिश्तिया मुंहिंजा दोस्त रफ़ाइया कादरिया कहिड़े सिलसिले जो वली आहे हर वली सां जो मोहबत हथ मथे करे चओ असांजी हर वली सां जंहिंजी वलीअनि सां मोहबत आहे उनजो हिते हुते बेड़ो पार आहे अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण मंज़ूर फरमाए रब शाह पंहिंजे वलीअनि जी सच्ची मोहबत اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله نصاري جماعة راضي
या अल्लाह कर्ज वरंदे कर्ज ला बीमारन की शिफा दे दर्दमंदन दे दर्द दूर कर साइलन दा सवाल पूरा कर मुश्किल जदन मुश्किलात आसान कर या अल्लाह आदम डंगड़े गोठ ते पंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर मुंहिंजा मौला हिन महफ़िल में जन ॻोठनि शहरनि जा माण्हू आया आहिनि सभिनी जे वतननि ते सभिनी जे घरनि ते पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल फरमा या अल्लाह पंहिंजे वलीअनि सां सची मोहब्बत जी निस्बत नसीब कर ए मुंहिंजा मौला अलाह ॾिने पठाण जा वालिदैन वफ़ात करे विया उन्हनि जी मग़फ़िरत कर उन्हनि जी क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा